ॿी ख़बर शामिल कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह एमडी के टेस्ट शफ़ाफ़ बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध काबीना 250 मेगावाट पावर प्रोजेक्ट लाइ ठठे में 1674 एकड़ एराज़ी खांगी कंपनी खे ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त 6 हफ़्तनि अंदरि एमडी के टेस्ट ॿीहर कराई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मूंखे एमडी के जी समूरी टेस्ट में शफ़ाफ़ियत खपे। हुन चयो त आईपीए कराची एमडी के टेस्ट वठण लाइ तयार नाहे, पर आईपीए सखर एमडी के जी समूरी टेस्ट कराईंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आईपीए सखर जी टेस्ट लाइ मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर चयो त पेपर लीक थियण सां न रुगो बदनामी थींदी, पर ॿारनि जो मुस्तक़बिल बि ख़राब थींदो। इन खां अॻु सिंध काबीना 250 मेगावाट पावर प्रोजेक्ट लाइ ठठे में 1674 एकड़ एराज़ी खांगी कंपनी खे ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना आईपीए सखर वटि जॉब पोर्टल क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी।